अल्लाह ताला फरमायो त कद जाअकुम मिनल्लाह नूरun व किताबुम मुबीन। जेके निंड पया हो त माशाअल्लाह, जेके जागो था जो सुभान अल्लाह। कद माना तहकीक, जा माना आयो, कुम माना तवां दे, मिनल्लाह मा अल्लाह जे तरफा नूर व किताब मुबीन। किताब मुबीन मा मुराद कुरान करीम, नूर मा मुराद अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह तफसीर जलालैन में, अल्लामा इस्माइल की रहमतुल्लाह अलैह तफसीर रूहुल बयान में, तफसीर कबीर वारे पंजे तफसीर में, तफसीर खाजन वारे पंजे तफसीर में, तफसीर मुआमले तंजीर वारे पंजे तफसीर में, तफसीर तिबियान वारे पंजे तफसीर में, तफसीर नेमी वारे पंजे तफसीर में। अल्लाह अल्लाह कुरान करीम जो पीरो तफसीर आहे, जंहिंजो नालो आहे तफसीर इब्न अब्बास, उन पंजे तफसीर में हिकु तफसीर न 52 तफसीर लिखी रहिया आहिनि त नूर मां मुराद महबूब जी ज़ात पाक आहे। सभिनी जो आवाज़ नथो ॾिसां तो सुभान अल्लाह। अल्लाह अल्लाह नूर कद जाअकुम मिनल्लाह, आयो तवां ॾे मां रब जे तरफां नूर। ईंदो उहो आहे जेको अॻ में हूंदो आहे। हे ॾहरकी मां आयो हुयो तॾहिं आयो, हे उबारे मां आयो हुयो तॾहिं आयो। अल्लाह इहो जो महबूब असांखे मोकिलियो सी, कॾहिं खां वठी तूं वटां हदीस कुर्सी जा लफ़्ज़ आहिनि, कुन्तु कंज़न मख़फ़ियन फ़अहबब्तु अन उर्फ़ बिही। अल्लाह तो चवे मां लिकियल ख़ज़ानो हुम, मूंखे मोहबत पैदा थी, प्यार पैदा थियो, इश्क पैदा थियो, जो अहिड़ी शइ पैदा फरमाया जंहिंमें मुंहिंजी सुञाणप थी वञे। या अल्लाह छा पैदा कई? अल्लाह फरमायो फ़ख़लक़तु नूर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पहिरों पहिरों महबूब जो नूर पैदा फरमा। हेॾे तवज्जो फरमा, महबूब जो नूर बि रब जी ज़ात आवाज़ न आयो। रब पंहिंजे महबूब जे नूर सां कलाम कयो, तारफ़ करायई। केड़ो तारफ़ थियो? अन मौलाक व अंत महबूबी। ओ सुना महबूब, मां तुझो मौलाया, तू मुझो महबूबा। अनाशिकुन व अंत माशूकी, मां तुझो आशिक आया, तू मुझो माशूक आ। ओ सुनियो, अल्लाह जो इश्क बेमिसाल आ, महबूब जी माशूकियत बेमिसाल आ। माशूक दुनिया जा हिक पासे मुझो अरबी ढोलण हिक पासे। माशूक दुनिया जा हिक पासे मुझो अरबी ढोलण हिक पासे। हिन हड़न जो बोलण हिक पासे, मुझे यार जो बोलण हिक पासे। है रे माशूक दुनिया जा पर पाइने हिक मुर्क हबीब जे मटुन आहिनि। जेको मासां गॾिजी चवंदो अलाह कंदो जल्दी मदीने वेंदो, जेको न चवंदो 3 साल पोइ। माशूक दुनिया जा पर पाइले हिक मुर्क हबीब जे मटुन आहिनि। खणी मुश्क रसई मण लाइले तुझे पाक पसीने जो मटुन आहिनि। हेॾे तवज्जो फरमा, अल्लाह मौला है, असांजो नबी महबूबा, अल्लाह आशिका मुस्तफ़ा माशूका। या अल्लाह दुनिया में भी मोहब्बत रखबी आ, उन जे मथां हर शइ लुटाए भी आ। मौला जने महबूब बनायुसी,
जॾहिं माशूक बणायुसी तो उन महबूब खे छा ॾिनई? अल्लाह तो चए त मां को छो था पुछो, महबूब खां पुछो त मां छा छा ॾिनो थमांसि। मुंहिंजो दिलबर नबी तो फरमाए त ऊतीत बि मफ़ातिही खज़ानत, ओ मुंहिंजा उम्मतियो जेके अल्लाह जा खज़ाना आहिनि उन जूं चाबियूं अल्लाह मां महबूब खे ॾेई छॾियूं आहिनि। सुभान अल्लाह। आवाज़ न आयो? बुधो, हिकिड़ो चाबियूं मिलंदियूं आहिनि, इख्तियार न मिलंदो आहे। ही बंगले जी चाबी तूं वटा, पर यार खशट न कजाए, रुगो तूं निगहबानी कजाए। या अल्लाह चाबियूं ॾिनसी या इजाज़त ॾिनसी? अल्लाह तो चवे ताकुम रसूलो फखुज़ो, महबूब ॾींदो आ आशिक वठो। आवाज़ न थो अचे? महबूब ॾींदो आ आशिक वठो। जेको भी मुस्तफा जे दर ते वेंदो, यही दर है, यही दर है जहां शाहान सिर झुकाते हैं। अरे सवाली बन के आते हैं, मुराद लेके जाते हैं। आताकुम रसूल फखुज़ो, महबूब ॾींदो आ आशिक वठो। अल्लाह अल्लाह छा छा ॾींदो आ? मारे ख्याल कर, छा 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 कंदो आ? अल्लाह अल्लाह नबी जे प्यार करण वारो, मुस्तफा जे मोहब्बत रखण वारो, छा छा मुस्तफा जे दर तो मिलंदो आ। कुल या इबादियल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। अल्लाह तो चवे मुंहिंजी रहमत में नामेद न थियो। अचण तव्हांजो कम आ, मौला गुनाह घणा, गुनाह घणा। अल्लाह तो चवे अचण तव्हांजो कम आ। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, सभई गुनाह बख़्शण मां अल्लाह जो कम आहे। अब गुनाह केर बख़्शींदो आ? आवाज़ न तो दे ॾाढा चओ, खुली चओ, अल्लाह गुल्ला अल्लाह बख़्शींदो। मौला अज सुमार खान जे गोठ में असा आया हूं तुझे हबीब जे जिक्र बुधण जे लाइ। मौला गुनाहन जी माफ़ी मिले। अल्लाह कीअं मिलंदी? सर्टिफिकेट मिले। अल्लाह तो चवे बख़्शी दो माया जे सर्टिफिकेट वठणो आ त वलो अनहुम इज़लमू अनफुसहुम जाऊक, जे सर्टिफिकेट वठणो आ त मुझे महबूब जे दर ते वञो। सुभान अल्लाह। इंजण मुंहिंजी तव्हां तपाईंदो। अब हिनखे खणिजांइ हाफ़िज़ परते, हेॾे मां ख्याल कयो। अब बख़्शींदो केरु आहे? नाराज़ नथो अचे? नाराज़ न थियो। अॻे मुला असां ते कावड़ न त अलाह खे सुन्नी न मञींदा आहिनि। ॾाढा चओ गुनाह केरु बख़्शींदो आहे? ॾाढा खुली खुली चओ, गुनाह अल्लाह बख़्शींदो आहे। मौला सर्टिफिकेट खपे। अल्लाह तो चए जे सर्टिफिकेट वठणो आ त वलो अनहुम इज़लमू अनफुसहुम जाऊक, सर्टिफिकेट मुंहिंजो मुस्तफा ॾींदो अथव। आवाज़ नथो अचे? माना बख़्शींदो अल्लाह, दर मुस्तफा जो। आवाज़ नथो अचे? दर मुस्तफा जो। वलिल्लाहिल इज़्ज़त वलिरसूलिही वलिलमुमिनीन वलाकिन्नल मुनाफिकीन ला यअलमून। अल्लाह तो फरमाए इज़्ज़त मां रब जे लाया, इज़्ज़त मां रब जे लाया छो व तुइज़्ज़ु मन तशाओ व तुज़िल्लु मन तशाओ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह तो जे मुंहिंजी मर्ज़ी आ जेके इज़्ज़त वारो बणाया, मुंहिंजी मर्ज़ी आ जेके ज़लील कया, सब मां रब जे कुदरत जे हथ में आ। मौला इज़्ज़त ॾियण वारो तू आ, ज़िल्लत ॾियण वारो तू आ, पर मौला इज़्ज़त काथों मिलंदी? रब तो चए त वलिल्लाहिल इज़्ज़त वलिरसूलिही वलिलमुमिनीन वलाकिन्नल मुनाफिकीन ला यअलमून। अल्लाह तो चए त इज़्ज़त मां रब जे लाइ आ। रब खां बाद कायनात में इज़्ज़त में रसूलुल्लाह आ। रसूलुल्लाह खां बाद में इज़्ज़त मुस्तफा जा गुलाम आहिनि। सुभान अल्लाह। आवाज़ न तो अचे तव्हांजो मथे? महबूब जा गुलाम आहिनि। अब इज़्ज़त किथों मिलंदी आ? महबूब जे दर तो। गला 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 कंहिंजे दर तो? महबूब जे दर तो। पोइ हीअं थो चवां, अबू बकर सिद्दीक़ इज़्ज़त वारो। न न आवाज़ न आयो। सिद्दीक़ अकबर, सब सब चो इज़्ज़त वारो। सिद्दीक़ अकबर छॾींदो मां कोन।
आजे न में हुजे लंगर खाधो तव न खाधो तव तू घरों खाई आयो तू घरों खाई आयो सही बाबा बुधो मां कम करे आयो जे गालाई दो तकड़ो छडी दो मावा बुधो अबू बकर सिद्दीक इज्जत वारो सब चो इज्जत वारो सलाब में दाखिल थी अबू बकर सिद्दीक इज्जत वारो उमर फारूक इज्जत वारो उस्मान गनी इज्जत वारो हजरत अली इज्जत वारो अल्लाह हर सहाबी रसूल इज्जत वारो इमाम हसन इज्जत वारो शेख हुसैन इज्जत वारो इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम बाकर इमाम जाफर इमाम तकी इमाम नकी मूसा रजा अली रजा हसन अस्करी इमाम महदी इज्जत वारो पीरन जो पीर दिल पर दस्तगीर इज्जत वारो सुभान अल्लाह हथ मथे कर जो भेजो दस्तगीर कलंदर इज्जत वारो ने ॻाल्हायो न सा कलंदर इज्जत वारो भिटाई इज्जत वारो दाता इज्जत वारो बाहू इज्जत वारो पीर साईं पागारो इज्जत वारो समझो सुई शरीफ वाला इज्जत वाला फरतूनी शरीफ वाला इज्जत वाला हर वली इज्जत वारो हथ मथे खड़ी चा कंबर वारो साईं इज्जत वारो नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी नारे विलायत हबीब जे मोहब्बत रखड़ा रो साउंडरा भलो के जैसे दुआ कंदो मैं अल्लाह कंदो दुकान ते वे देई न सदाई रोजगार साजे दुकान ते वे छा कंदो एने ख्याल कर रसूल जे मोहब्बत रखड़ा रो अब इज्जत अल्लाह दी दो पर रसूल जे तरता मिलंदी आ गल्हायो न था हुजूर जे तरता मिलंदी आ वलाकिन्नल मुनाफिकीन ला यअलमून अल्लाह तो चे कुरान में मुनाफिक नथा जानन मुनाफिक नथा जानन न रब जी इज्जत जानीदा हन न रसूल जी इज्जत जानीदा हन न नबी जे गुलाम जी इज्जत जानीदा हन मौलवी साहब काडे दोनी जैसे वन्या तो साईं पयारन जे गोठ में नथा गलायो राय तू न ॻाल्हाईंदे न पयार मुंहिंजा माइट आहिनि तू न ॻाल्हाईंदे न ॻाल्हाईंदे तू हाँ हेने ख्याल कर पयारनि जे ॻोठ तो वञा अरे मौलवी साहब पोइ छा थियो जे यार ॾाढी इज्जत ॾिनऊं ॿुधजो ॾाढी इज्जत ॾिनऊं अॻिलो छा चवंदो बाबा इज्जत वारा हाथ ॾे इज्जत ॾिनऊं गल्हाए कुरान भी तॾहिं थो चए त वलाकिन्नल मुनाफिकीन ला यअलमून मुनाफिक इज्जत को न ॼाणींदा आहिनि इज्जत वारा ई इज्जत वारनि खे ॼाणींदा आहिनि मदीने जो साईं दिलबर नबी प्यारो नबी आका नबी महबूब नबी हीअं चवां तुंहिंजो नबी न जंहिंजो नबी आहे उहो ॻाल्हाए पिया न ॻाल्हायो तुझो नबी मुझो नबी तुझो आका मुझो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ फरमाए अल्लाह अल्लाह हुजूर जे सहाबी वजू करायो वजू हुजूर जे साहिब वजू करायो वजू जॾहिं पूरो थियो सरकार छा फरमायो सल या रबैया जी मुझे आका अज एडी मुझी गुलामी दिनी थी जो मां राजी थी नो अज जेको घुरी त ॼाए नथा गलायो मदीने जो साईं तो चवेस अज जेको घुर जेको इतराज करे रिकॉर्ड के दोस्त करे थो पियो मुल्लन के वनी बुधाए जाए तो मौलवी साहब चाहियो हुजूर कैद न कयो तो ही न घुर चई सल जेको वणई सो घुर अरे नबी जे गुलाम छा घुरियो महबूब माल न मिल्कत न दुनिया न सोन न चांदी न सोना अर्ज कबूल कयो हिते भी तवाजे गुलामी में आया तो जन्नत में भी आवाजे गुलामी में हो जा सुभान अल्लाह मान थो चाया तमू वट सोन चांदी जरो हुजे तो घुरा तो खात तुझे घर अॻियां मुझो घर हुजे अदा साईं मोहम्मद सुमराला हयाती ॾींदी पहिरों दफ़ो मिलियाऊं हाणे हिननि खे सम्झाए मूंसां चवरा आहिनि न त पोइ मां वाइज़ बिरो कीअं कंदोमांइ मुस्तफ़ा ना पिन्हने ना उस्तना दारू अरे चार कुंडा डगारा फुल ना खुशबू अरे समझो
न समझो सना अंत केव सना अंत केव नबी मुस्तफाना ता उम्मत ना रहबर नबी पेशवाना हाणे जे करे न मूंसां न चवराया व नात न त पोइ सॼो वाइज़ बिरहो की में कबो मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां थो खां त तुंहिंजे अल्लाह कंदो उहो आशिक भी वेठो हूंदो हर बेश मबर के खालियस शायद पलंग खुफ्त बाशद शेख सादी तो चवे हर शख्स में गुमान न खालिया मता का अदा हुजेस जो प्री पर चल हुजेस ओ दोस्तों मन मता को आशिक वेठो जे असांजी दुआ कबूल थी वने जो हिन महीने मदीने हलिया वञूं मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे को भी चवंदो हलू हबीबनी ने तही कदम हा कभी जे मिले जाग मदीने तो प्यारन जगो तके छा कभी आओ बचड़न सूधो मन आओ बचड़न सूधो मन मुंडे भी को आडर हुजे थो घुरा तो खात तुझे समझो तो घुरा तो खात तुझे लोक सां गॾु तू जब पाड़े लॾो लाहे वेही रहा कह भी कुंडड़ीअ में खाओ घर आॾे वेही रहा छो रोज़ शब अखियुनि अॻियां रोज शब अखियुनि अॻियां रोज़ अतहर हुजे खात तुझे तुझे सदके मैं दुनिया में खाधो पीतो खोड़ा सिर्फ एक मौलूद तुझो मुझे लाए किरोड़ा के नबी साईं जे दर जो खाधा उहो सुभान अल्लाह चए ॿिया न चओ तुझे सदके मैं दुनिया में खाधो पीतो खोड़ा सिर्फ एक मौलूद तुझो मुझे लाए किरोड़ा है नहीं गंज ब्या काॾे कबा गंज ब्या काॾे कबाजे तू जहिड़ो गोहर हुजे तो घुरा तो खात तुझे सल यार भैया अज जेको घुरत ॼाण सोना माल न खपे मिल्कत न सोन न चांदी न महबूबा हिते भी तो सां गॾु हुजां त जन्नत में भी तो सां गॾु हुजां मुझे नबी फरमाइस अञा घुर चे तो महबूबा तुझे गुलामी खां वधीक का शइ आहे ई न गलायो तुझे गुलामी का वधीक का चीज ही कोने फरमायो तो ओ रबैया गौर सां ॿुधो ओ रबैया जी मुझा आका फरमायो मुझी मदद कर हुजूर फरमायो मुझी मदद कर साईं छा सां फरमायो सजदन सां माना नमाज पढ़ जाए न गालाए छा पढ़ जाए इते आस्ते दा गालायो आस्ते नमाज के शौका नबी साईं राजी थे सदको तहां जे हथन तो वञा हां नबी साईं तो फरमाए अस्सलात कुर्रत ऐनी जेको मुझे उम्मती नमाज पढ़ंदो आ मां महबूब जो अखियूं ठरंदियूं आहिनि सुनियो जेकर सुनियो गालायो बार गालायो सुनियो पंज वक्त नमाज पढ़ंदो कर चो इंशाअल्लाह ॾाढा चो इंशाअल्लाह पंज वक्त नमाज पढ़ंदे मदीने जो साईं राज़ी थी पवंदई अल्लाह अल्लाह हबीब जे मोहब्बत रखण वारो मदीने जो ताजदार जो प्यार रखण वारो अल्लाह फरमा कद जाकुम नूर मुस्तफा नूर चो ॾाढा चो मुस्तफा खुली चो मुस्तफा
नूरा बुध भी आयत कुरान जी अल्लाह तो फरमाया अल्लाह नूरुस समावात वल अर्द मसल नूरही कमिशकातिन फिहा मिस्बाह अल मिस्बाह फी ज़ुजाजा अज़्ज़ुजाजतु कअन्नहा कौकबुन दुर्रिय्युन युक़द मिन शजरतिन मुबारका ज़ैतूनतिन ला शर्किय्यतिन वला गरबिय्या ज़कातु ज़ैतुहा युज़ीउ वलौ लम तमससहुन नार नूरुन अला नूर वाला नूर अल्लाह तो फरमाए मां रब सभनी आसमानन ज़मीनन के रोशन कंदड़ा सभनी आसमानन ज़मीनन के रोशन कंदड़ा मौला चासा तो रोशन करी हे चंड पेरे आसमान ते सिज टे आसमान ते मथे चौथो आ पंजो आ चहो आ सतो आ या अल्लाह सिज चंड जी रोशनाई पीरी जमीन ते हे बी जमीन आ टी जमीन आ चौथी जमीन आ पंजी जमीन आ छही जमीन आ सती जमीन या अल्लाह चासा रोशन कंदो आ अल्लाह तो फरमाए त मसल नूर ही मसल मुहम्मद ना हेठन ऐ मथन के रोशन कंदो आ त महबूब जे नूर सा रोशन कंदो आ इन रसूल नूर यस्तादा बिही नबी जो गुलाम हज़रत काब साईं मुस्तफा जे सामू आयो आ चे तो या रसूल अल्लाह मोकल दे त अवां जे शान में शेर पढ़ा नथा गलायो हकीकत पुछो मां हाणे रब्बिल अव्वल में घणो उबाड़े में आयो इहो वाइज़ करते भी कोन कयो अज अलाए कीअं मुझे सामू अची वियो आहे हे सब दोस्त मूंसां गॾु आहे जलसन में न इहो वाइज़ मां काथे बि हिते इलाइक़े में हाणे न कयो आहे तो जो फरमा असां बि तो चए त या रसूल अल्लाह इजाज़त ॾे तुंहिंजे शान में शेर पढ़ा हुज़ूर फरमाए त पढ़ माने ख्याल कर नबी साईं ॾे मोह करे सहाबी तो चवे त अन रसूल नूर यस्तादा बिही तहकीक महबूब तू नूरा आवाज लायो असहाबी बतवे महबूब तू नूरा तुझे नूरानी सा अल्लाह सारो जहान रोशन करे छॾियो आहे मसल नूर ही मसल मोहम्मद ना मच्छन के हेठन के रोशन कंदो हा त रसूल जे नूर सा रोशन कंदो आया क मिशकातिन फीहा मिस्बाह अल मिस्बाह फी ज़ुजाजा अल्लाह तो चे दरिया दरी में फानूस रखेला फानूस शीशे में बंदा लालटीन बत्ती जो खुदा जिक्र तो करे सूरत नूर में तवज्जो फरमा अल्लाह तो चे अबा बत्तिया दरी में रखेला शीशे में बंदा लालटीन दुनिया जी बत्ती मारींदो है बत्ती मारींदो तेल हथ कंदो आ वट हथ कंदो आ माचिस हथ कंदो आ अल्लाह तो चे दुनिया जी बत्तियूं मारींदो त हर शइ हथ कंदो आ वलो लम तमससहु नार मुस्तफा जे नूर के छोहबो नाहे मुस्तफा खुद बरला जेते नजर कंदो आ उन के भी बारे छडींदो आ सुभान अल्लाह आवाज नथो अचे जेते नजर करे न गलाई हथ मथे खणी जवाब रे सुनी हाँ जेते नजर करे उनखे ही बारे छॾे हे तू त नबी जो गुलाम इते लठ भैया लठ काथे अब हेदे खणी हेदे अब अच खणी जा माशाअल्लाह सुभान अल्लाह न चयव न न न न भेज पगारा चई पहुचो हाँ ये जज्बो तो चाहिए हाय हाय मदीने जो साईं साहबा किराम सा गड बैठा ने माने ख्याल कर अरे नबी जा गुलाम महबूब सा वेंदा त दिल न चवंदी तो था तां जी दिल चवे थी घर वञो न वञो बस न वींदो छो न वींदो चवंदो महबूब जो ज़िक्र आशिक चवंदो सॼी रात हले दिल पियो ठारे अल्लाह अल्लाह नबी जा गुलाम महबूब जे पाक ज़बान मां ज़िक्र खुदा भी ॿुधनि पिया चेहरो महबूब जो ॾिसनि पिया वदुहा वलैल इज़ा सजा जो दीदार भी कनि पिया हाणे सहाबी अध रात थी वई मदीने जो साईं उथिया सहाबी
थिया मोकलाए रवाना थिया हुजूर जी घर था वजन साहबी सगुरा रसूलुल्लाह जे पोया था वजन हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छो था अचो अर्ज कयो तो या रसूलुल्लाह असा जो घर बारहाड़ी में आ जबलन जो पंधा मेहरबानी फरमायो का बत्ती आने जो का गोलो आने जो जबलन जो पंधा नांग विछू रस्ते ते हुंदा आहिनि रोशनी कयूं वञो हुजूर छा फरमायो ओ साहबो कुरान न पढ़ियो अथव या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा मां सिराज मुनीर आया मुखे बत्ती जा गोले जी जरूरत कान पवंदी आ मां घिटन में वञा त घिटियो रोशन घर वञा त घर रोशन जाने भी तो हाँ रोशनी रोशनी होंदी आ साहब ने अर्ज के सुना पो असा कीअं वञूं फरमायो लठ खणी चो नथा ॻाल्हायो लठ खणी चो अरे हुजूर जा आशिक लठ खणी आया माने ख्याल कर जीअं जो लठ आंदऊं त नबी साईं छा कयो हीअं लठ ते हथ घुमायो त लठ गोले वांगे बण लगी हेडे 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 10 कदम अॻिते 10 सॼे 10 खॿे 10 पुठिते हीअं लठ मथे खयूं था वञनि चौथारू रोशनी आ न ॻाल्हायव चौथारू रोशनी आ हीअं लठ खयूं था वञनि असां बि सवेरो वींदे वींदे हिकिड़े जो घर हेॾे आ हिकिड़े जो घर हेॾे आ चए थो दा मूंखे छॾे आ पोइ तूं पंहिंजे घर वञ चए थो न असां बि हो ला बि न हो डिजो था छा असां बि हो असां बि तो चे त लठ खणी आ अकीदो आ सहाबन जो लठ जो खणी आया हीअ लठ सां जो मिली अरे मिली जो त हुओ भी गोलो थी वई ॿुधो लठ सां मिली जे न मिले हा त गोलो थिया न मिली तॾहिं गोलो थी माना लठ सां मिली त गोलो थी तंहिंजे करे हिननि सुन्ननि जा नबी जे गुलामनि जा भली सादा हुजनि अरे वची रंग जा भली सादा हुजनि इन्हनि जो चेहरे में चिमक हूंदी आहे छो जो इन्हनि जो पीर कामिल इन्हनि खे ॻंढे छॾींदो आहे साउंड वारा जनरेटर आ बिजली हाँ ता बस क्यों न को पुछा जनरेटर आ न हाने जनरेटर बाहर तो हले तार हिन वटा कनेक्शन हिन वटा ही होदे बिजली बंद थींदी त हे बंद थी विंदो मतवजा बिजली बंद थींदी हे बंद थी विंदो छो त कनेक्शन लगंदो त तार भी हलंदी बल्ब भी कम जा सेवर भी कम जा पर जे तार कटजी विंदी त काशे कम जी ना है पर यार जे तार कटजी भी वने त गढी दो मिस्त्री माखे चवे त कढिया त मां टंगियो बीठो जा हे साउंड मो जाने न सही हे तकीर करे त ॾिसां हर कंजो पंहिंजो खातो आहे न सही माना बिस्री कढी दो ओ सुनियो हिननि आशिक़नि जा कनेक्शन पीर कामिल कढी दो आहे सुभान अल्लाह इजाज़त ॾींदो चवां सब जो भेजो भेड़ वफादारा कुर्बान वञा नबी जे प्यार करण वारो बाकी हिकड़ी गाल ॿुधो जे न चवंदे त सही हो भी त कलमो था पढ़नि हाँ सही आहे मञा थो पर हो भी टंगिया पिया हूंदा था ईअं जीअं न विच में सेवर टंगिया पिया मथे त प्रते त ॾिसो हे जेके ॿरनि नथा ॾिसो छो नथा परते ओ साम्हूं साम्हूं टंगिया पिया आहिनि कलमे में टंगिया पिया हूंदा पान सुर्खी अखऊं सवाहिनि सुभान अल्लाह लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बोथ ॾिसे बेअदब महबूब जा
होरन जी महफिल में आयो तो उहे ॻाल्हाईंदुसि न सब सब छो नथा ॻाल्हायो हेॾो भरचूंडिया साईं जो वाह मुंहिंजा नक कटे छॾियऊं न ॻाल्हाईंदो असुली वाहिद बजगा तू त ॻाल्हाए सुभान अल्लाह हथ बजे कढी चओ सुभान अल्लाह पान सुर्खी अखों सवाहिन लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बोत ॾिसे बेअदब महबूब जा हू मोहम्मद तू अमड़ो हम सरिया में है फुथी हू मोहम्मद तू ममड़ो हम सरिया में है फुथी है ना एक लकब तो जो लहाबी लक लकब महबूब जा तू तो बजो बोत से तू तो बजो बोत से उठन वटो मिसरो थी भागवारन हे भागवारा तो न हथ मथे हुजे हेठ न हुजे बुध बुध तोखे चंदा भागारो किया फरमायो त जेको महफिल मीलाद मन हदर मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अज़म क़दरहु फक़द फाज़ बिल ईमान जेको महफिल मीलाद में हाजिर थे ए महफिल मीलाद इज्जत करे खुदा उनके हिते भी कामयाब कयो हुते भी कामयाब कयो सुभान अल्लाह भागवारन ऐ निभागनी भागवारन ऐ निभागन जी नठंदी भेटो भागवारन ऐ निभागन जी नठंदी भेटा है ने तुझे पीड़ा देखवत तुझे पीड़ा देखवत हसब नसब महबूब जा तू तो पंहिंजो बोत से बेअदब महबूब सब चो पान सुर्खी अखों सवाहिन लाल लब महबूब तू तो पंहिंजो बोत से बेअदब मदीने जो साईं तशरीफ फरमाए ब गालियूं कंदुसि इजाज़त ॾियो हज़रत उस्मान गनी आयो नबीअ जो न्याणो आहे ज़िन्नूरैन ॿिनि न्याणनि जो हेॾे ॿिनि न्याणनि जो वर्रा तव्हांखे चवंदा आहिनि त साईं धारियनि सां मिटी थी आहे ग़लति आहे अली साईं हुज़ूर जे चाचे जी औलाद आहे उस्मान गनी पुफी जी औलाद आहे नथा ॻाल्हायो पुफाट जो पुट थव माना पुफीअ जी औलाद आहे ऐं पुफी बि उहा जेके सोणे अब्दुल्ला सां गॾु ॼाई उस्मान गनी जंगे बदर लगी न जंगे बदर उनमें उस्मान गनी न आया हुजूर फरमायो तो उस्मान मुझी न्याणी बीमार आ उन जी खिदमत कर उस्मान गनी अर्ज कियो या रसूलुल्लाह इस्लाम जी पीढ़ी जंगा इजाजत जो तमाम भी हल्ला फरमायो तो उस्मान न तू मुझी न्याणी जी खिदमत कर जेको इनाम बदर वारन के दींदुस वो इनाम तोखे दींदुस उस्मान जेको इनाम बदर वारन के वो तोखे हुजूर दी न्याणी हुजूर बदर जे मैदान ते न्याणी वफात करे वई उस्मान गनी जनाज़ो नमाज पढ़ी दफन करे छो हाने हुजूर मोटिया चंद दिहाड़ा गुजरिया हजरत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु अचन था खिटी में उस्मान गनी वेठो अस्सलाम वालेकुम जवाब न ॾिनई हजरत उमर साईं सिधो सिधो अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते आया अबू बकर सिद्दीक बाहर निकरी आयो अर्ज़ कई अबू बकर अज उस्मान गनी वेठो हो सलाम दिनो मुखे जवाब न दिनई सोना गडजी हलो मता उस्मान मासा कावड़ जी मुखे परचाए दी ओ मुसलमान यो तरीको कर जेको साहब असा के सलाम जो सलाम जवाब न दे न गलत वद गालाई निकरावी दा छा कंदो न पुछ छा जे कावड़ियो आ छा गाला हाने उमर साईं वयो आ अबू बकर सिद्दीक के वठी आयो बदो ॾिसो वठी जो आयो अस्सलाम वालेकुम अबू बकर फरमाया वालेकुम अस्सलाम हजरत अबू बकर सिद्दीक जो उस्मान जी सोना सिद्दीक उमर सा छो कावड़ियो जे तो साईं मां न कावड़ियो उमर जे तो साईं मां सलाम ॾिनो मुखे जवाब न ॾिनई सोना मां बुधो ही न उमर साईं तो चवे तो मां मतो सलाम ॾिनो मां तू न बुधो चवे तो मुखे अल्लाह जो कसम उमर मां न बुधो
छो चई मां फिकरात में उस ओ दोस्तो कन्न न बुधना थव अखियूं न ॾिसंदियूं थव जाॾे फिक्र हूंदो आ ज़हन हूंदो आ कन्न भी उन जो ॿुधंदा आहिनि अखियूं भी उन जूं ॾिसंदियूं न त तव्हां ॻाल्हायो वेठा माण्हू टपी विया ख़बर ई कान पवंदी आवाज़ हलंदो ख्याल ॿिए हंधि हूंदा त को ख़बर ई कान पवंदी हज़रत उमर तो चवेसि उस्मान कहिड़ा ख्याल ही ते ख्याल इहो हो त मुंहिंजे घर में रसूल अल्लाह जी न्याणी ही उन जो विसाल थी वियो कॾहिं कॾहिं महबूब मुंहिंजे घर ईंदा हा न्याणीअ जे करे हाणे सोचां पियो वञा महबूब ईंदा अलाए न इहो फिक्र रख इहो फिक्र रख त मदीने जो साईं राज़ी थींदो अलाए न अल्लाह अल्लाह हज़रत उमर तो चवे उस्मान हाणे मुझे घर न्याणी वेठी आ ॼाए शादी कर चे तो न महबूब को पुछूं वदा जेको भी कम करी त वडन को पुछंदो कर नथो ॻाल्हाई अजो का छोकरा वडन को पुछनी न वडड़ा थी वेंदा न पुछंदासी अबे के अकुल घटा पिणे के घटा त तोड़े के आडो आयो न ॻाल्हाईंदो न असली न ॻाल्हाईंदो हा हा सारा छोकरा ईअं चवंदा अथव बसि हाणे पीउ खे छा चवनि पोढ़ो माउ खे पोढ़ी ऐं ज़ाल खे ढोल अरे हजार घर वारियूं अबे अम्मा जे कदमनि तो कुर्बान कजनि ॻाल्हायो छो नथा हजार घर वारियूं पंहिंजे पीउ माउ जे कदमनि तो कुर्बान कजनि ख़ुदा जो कसम आहे पीउ माउ राज़ी चई तो मेहरबानी न त निमाज़ूं रोज़ा हज ज़कात मुंह में लगंदई जो पीउ माउ नाराज़ थी फरमाए त अम्मा जे पेरनि हेठां जन्नत आहे पीउ जी रज़ा अल्लाह जी रज़ा बाहूं तो ॿुधाव जंहिंजो अबू अम्मा ज़िंदा हा हिकिड़ो कमु चवांव थो कंदव टियों साल आहे छो पिया घर वञो न घर पीउ माउ जाॾो एहतिजाज कयो डंडो खणी न कजो एहतिजाज कयो आडो अबा मानी न खाईंदो मां अमड़े मानी न खाए खुदा जो कसम आज़माए ॾिस मथे अचे वारी अम्मा रवल आहे पेरनि ते विझंदई पुट मानी का बाकुर पाईंदी पीउ चुमियूं वठंदी पुट खा भली तूं वॾो आ अम्मा पेरनि ते किरी पवंदी तूं चएसि अम्मा मानी तॾहिं खाईंदो मां जॾहिं चवण वठंदी पुट कहिड़ो चवण वठाए पोइ चइजांइसि अम्मा निमाज़ पढ़ो अब्बा निमाज पढ़ू पो मामा नहीं खाईंदो मां खुदा जो कसम अमड़ घर में निमाज पढ़े अबो मस्जिद में निमाज पढ़े घर भी आबाद त गोठ भी आबाद कंदो चो चो इंशाल्लाह नेकी में इंशाल्लाह चई भी अल्लाह अल्लाह तवज्जो फरमा उस्मान गनी फरमायो त हलो महबूब को पूछो टई सहाबी सगुरा हुजूर जी खिदमत में आया सजी हकीकत क्यों मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाओ उमर जी मुझा साईं उहो तो के जाटो जां जेको उस्मान का भलो उस्मान उहो तो के सोरो जां जेको उमर को भलो न ॻाल्हाई सोना किए फैसलो कंदे फरमायो त मुझे घर में न्याणी वेठी आ मां उस्मान के तो शादी कराया उमर मां तो को भलो उमर तुझे न्याणी सा मां महबूब तो शादी कया मां उस्मान का भलो आया हाने उस्मान गनी के बी न्याणी रसूलुल्लाह दी बी न्याणी जो दी कुछ ॾींहं गुजरिया उस्मान गनी खिदमत में या रसूलुल्लाह मुजी दावत खाओ मदीने जो सायूं था उस्मान गनी जे दावत ते था माने ख्याल कर उस्मान गनी जे दावत ते था उस्मान गनी साथो चवे 1 2 3 4 5 6 7 8 9 ॾह जो चयई न साहबन चई उस्मान छा तो करी चवे तो कदम थो गणिया जेतरा कदम महबूब मुझे दावत ते खणी मुझे घर वींदो एतरा बाना आजाद कंदुसी अल्लाह अल्लाह उस्मान गनी जी दावत थी हजरत अली मुर्तजा डाढ़िया या अली आवाज लायो खुली चो या अली हथ मथे खणी जा या अली मां डाढ़ी वारो यारी तो ता के केड़े भव तो हथ हथ मथे खणी जाओ न न सभिनी जो आवाज ना
बुध बुध अली खे वञण जे लाइ मौलवी थियण जी ज़रूरत कोन्हे अली खे वञण जे लाइ पीर थियण जी ज़रूरत कोन्हे अली खे वञण जे लाइ खान थियण जी ज़रूरत कोन्हे अली खे वञण जे लाइ वॾेरे थियण जी ज़रूरत कोन्हे अरे अली खे वञण जे लाइ हिलाली हुजण जी ज़रूरत आहे वाह सुभान अल्लाह ॾाढा या अली आवाज़ नथो अचे अरे मौला जो ज़िक्र थिए ऐं चेहरो खुली पएसि पोइ चइजांइ त हिलालिया जे न चेहरो उबाड़े जे वांगण वांगे थिए सघे हाणे पाण ॼाणो मां नथो चवां ये राज़दारे कफ़ी जली है जिधर भी देखो हथ मथे हुजे मांखे शक थो पवे अदा तू रुगो मांखे तो भरी मां ॾोह कड़ो कयो सभिनी खे भर न थोरो उथ तू भी थोरो उथ थकी पिया छा ये राज़दारे कफ़ी जली है जिधर भी देखो अरे गुआ मदीने की हर गली है जिधर भी देखो ये राज़दारे कफ़ी जली है जिधर भी देखो हज़रत अली जी मुर्तज़ा घर आयो सय्यदा तय्यबा ताहिरा आबदा फातिमा ज़हरा खे अचे ॻाल्हि कयई त फातिमा अॼु ओस्मान गनी दावत कई पर कदम पियो गणे अली पो अली तो चवे मुंहिंजो बेरादो आ पर ज़ाहिरी त घर में कुझु कोन्हे किए दावत कया सय्यदा तय्यबा ताहिरा अम्मा फातिमा ज़हरा थी फरमाए अली वञ बाबे जी दावत करे आ दावत तू कजाए इंतजाम मां पाण कंदसि पर अली कदम गणी दो अच जाए न ॻाल्हायो कदम गणी दो अच जाए अली फरमायो त फातिमा जो कदम गणिया सहाबी सगोरा जो पुछन त अली कदम थो गणी छा कंदे ओस्मान गनी त आसूदो आ शाहूकार आ उन त चयो त मां आजाद कंदुस मां छा चवां हज़रत सय्यदा तय्यबा ताहिरा अम्मा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी फरमाए अली तू को पुछन सहाबी त कदम छो थो गणी त पोइ चइजांइसि त जेतिरा कदम खणी महबूब मुझे घर हलंदो एतिरा गुनहगार मां जन्म को आजाद कंदुसि अली साईं वया महबूब दावत कबूल कयो हुजूर फरमाया कबूल मुझे मुस्तफा दर ते जेको ईंदो कबूल कोन पुछन था ज़ात जेको आयो सो अघी वियो अकीदो सचो हुजे कम ठही वेंदा हाणे रसूलुल्लाह के अली दावत ॾियण वियो माने ॾिसो सय्यदा तय्यबा ताहिरा आबदा अम्मा फातिमा ज़हरा हाय हाय कुर्बान वञा अम्मा जे शान ता अम्मा छा कयो थांव रखई मथा ठक ॾिनई मुसलो विछाए सिर सजदे में रखी दी चे त या अल्लाह ज़ारी त घर में कुछ को नहीं तुझे महबूब जी दावत कई त मौला तुझो महबूब थो चई इंतजाम पाण कजाए अल्लाह अल्लाह अम्मा सिर सजदे में रखियो हाय हाय नबी जा गुलाम महबूब आया हिकु मुझे मुर्शिद अली तो चाहे हिकु ॿ टे चार पंज छह सत अठ नव ॾह साहबन पुछो त अली छा थो गणी चे तो जेतिरा कदम खणी महबूब मुझे घर हलंदा एतिरा गुनाहगार जन्म को आजाद कंदुसि छो इमामत इनके घर की है शुजाअत इनके घर की है शहादत इनके घर की है अरे गुनाहगारों न घबराओ अदालत इनके घर की है अरे बुरू को बख्शवा लेना ये आदत इनके घर की है हुजूर घर आया इदे अम्मा जे घर आया नथा ॻाल्हायो पंहिंजे पाक न्याणीअ जे घर आया हाय जंहिंमें असांजो उमेदूं आहिनि हिते बि हुते बि
हाँ हाँ ज़हन में रख जाए। हदीस लिखी पया साहसिता में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क्या मत जाने मुझे न्याणी ईंदी न मशर जे मैदान में ऐलान थींदो मशर वारो कंध झुकायो फातिमा ज़हरा थी अचे पर अकेली न 70,000 हूरन सां गॾु ईंदी अदा गॾु जो ईंदी न काॾे वेंदी जन्नत में न रब जे बारगाह में वेंदी। मुझा मौला मुके करबला वारो जो हिसाब वठी दे फातिमा छा वठी जाए मौला करबला वारन जे सदके मु बियो कुछ नथी घुरा है मुझे बाबे जी गुनाहगार उम्मत के माफ कर माफ कर माफ कर। अरे गुनाहगारों को जन्नत से कोई रोके तो क्यों रोके ये जन्नत है मोहम्मद की ये उम्मत है मोहम्मद की। जन्नत से किया मतलब जन्नत से किया मतलब नजदी दूर हो जा हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। तवज्जो फरमा हुजूर जरी फातिमा ज़हरा जे घर आया ना मुझे ॾिसो ये दस्तरखानो लगो ताम लगो थां खाली हो ढक खोले भरियल हो नथा ॻाल्हायो हाँ इन्हनि जो त दस्तरखानो आ इन्हनि जो थव नबी जे बच्चन जो थव ॻाल्हायो छो नथा ये दस्तरखानो लगो ताम जो लगो न माॾे ॾिसो हुजूर जा असहाबी हर ताम खे पिया ॾिसनि हर वदुहा जे चेहरे खे पिया ॾिसनि। हुजूर फरमायो त छा था ॾिसो सोना इहो था ॾिसूं त ताम जेको पियो आहे दस्तरखाने ते इहो मक्के जे बाज़ार जो त नाहे मदीने जी बाजार जो त नाहे हे ताम काॾों आयो आहे मुझे इल्म वारो नबी थो चवे त जॾहिं अली मूंखे दावत ॾिनी मुंहिंजी फातिमा ज़हरा मुसले ते बीठी सजदो करे रब के अर्ज़ कई रब हुकुम कयो त मलाइको इहो थां जन्नत जे ताम सां भरे छॾियो अॼु दावत जी फातिमा जी आहे फातिमा सुणी जे सदके मुंहिंजे न्याणीअ जे सदके अल्लाह तव्हांखे हिते ई जन्नत जो ताम थो खाराए। अरे तुझे शाही दस्तर खान मथे मेहमान हजारे मान रुगो ओ तुझे जुल्फ जे बंद कमंद विधा जिंदान हजारे मान रुगो ओ तुझे शाही दस्तर। ए उन बुजुर्ग जो शेर थव ख्वाजा अब्दुल गफूर हुमायूं वारो साईं उहा हस्ती बुजुर्ग हुव जो मौलाना उबैदुल्लाह सिंधी पढ़ियो था न किताबन में इहो इन सिंध में देवबंदीअ जो बिज विधो वहाबियत जो बिज इन विधो उबैदुल्लाह सिंधी हिते पो हुन सां चुंबड़ी पे हुन सां ये इए कंदा अथव हेॾे खार कर इए कंदा अथव असांखे को सलाम करे त कयूं न त असुरी न हे जान न पहचान में तेरा मेहमान अला नथा ॻाल्हायो माण्हुनि चयुसि त माण्हुनि खे छितो करे छॾियो अथई हुन सां ग़रीब वीचारा के पढ़ियल के न पढ़ियल ख्वाजा अब्दुल गफूर वॾो आलिम आहे उते जुमे ते एॾा माण्हू ईंदा आहिनि जंहिंजो अंदाज़ो कोन्हे हुन सां वञी मुनाज़रो कर तूं हेॾो वॾो आलिम आहे हुन सां मुनाज़रो कंदे कमु सिधो थी वेंदो ई बाक़ी मिंट में सॼी जमायत ठही वेंदे न बाक़ी जहिड़े करण जो कमु कहिड़ो। उबैदुल्लाह सिंधी जी आयो न हुमायूं शरीफ़ में त बुज़ुर्ग सां वेठो जुमे जो ॾींहुं सुवाल जवाब शुरू थिया सुवाल जवाब हलंदा रहिया जुमो निमाज़ थी वई खुतबो थियो अज़ान थियो जुमो निमाज़ थी वई ख्वाजा अब्दुल गफूर तो चयसि मौलाना मुनाज़रे लाइ आयो आहियां निमाज़ त न पढ़ी ॿुधो गौर सां चए थो मौली साहिब उबैदुल्लाह सिंधी
तहां भी त न पढ़ी तहां भी त न पढ़ी मुंहिंजे आॾो वेठो बुज़ुर्ग छा फरमायो मां पढ़ी न खुतबो भी मां पढ़ायो नमाज भी मां पढ़ाई चई त सही मुंहिंजे आॾो वेठो चई ॿार वञी माण्हू खां पुछ ॿार जो वञी बीठो हिकिड़े खां पुछई ॿिए खां पक न पई पएसि त हे मता हिनखे सेखारियल हुजे सॼी जमात खां पुछई जो खुतबो कंहिं पढ़ियो त ख्वाजा अब्दुल गफूर पढ़ियो नमाज़ कंहिं पढ़ाई साईं पढ़ाई हाणे मौलाना मोटी आयो छा फरमायोसि ओ मौलाना अब्दुल गफूर जी हक़ीक़त खे नथो सम्झी त महबूब जी हक़ीक़त खे कीअं सम्झी सघंदे उन जो शेर अथव तुंहिंजे शाही दस्तर खानम छे मेहमान हजारे मानर गो ओ तुझे जुल्फ जबंद कमंद विधा जिंदार हजारे मानर गो ओ तुझे शाही दस्तर खानम छे मेहमान हजारे तुझे अबरू तेगा शहीद कया के नाज मजीद मुरीद कया रिय नाने दीद खरीद कया और रिय नाने दीद खरीद कया फरे मान हजारे मान रुगो ओ तुझे जुल्फ जबंद कमंद विधा जिंदार काल अबू बकर सिद्दीक मन अनफक दरहम ला किरात मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान रफीकी फिल जन्नह सिद्दीक अकबर तो चए जेको महफिल मिलाद में हिकड़ो दरहम खर्च करे मां सिद्दीक सा जन्नत में गडो सुभान अल्लाह आवाज न थो अचे अल्लामा इब्न हजर मकी रहमतुल्लाह नेमतुल कुबरा किताब में लिखियो था वो आलिमा जे 34 साल काबतुल्लाह शरीफ में फतवाऊं लिखियूं 34 साल फतवाऊं लिखियूं थई 34 साल वफ़ात भी काबे में थी 974 हिजरी जो बुज़ुर्ग आ तॾहिं हिन हे हुया ई न मक्के जे आलम लिखियो आ त अबू बकर सिद्दीक तो चए जेको महफिल मिलाद में दरहम खर्च करे मां सिद्दीक सां गॾु जन्नत में हूंदो काल उमर फारूक मन अज़म मौलूद नबी फ़क़द अलैहिस्सलाम उमर तो चए जेको मिलाद जी ताज़ीम रुगो करे न उन इस्लाम खे ज़िंदा कयो काल ओस्मान गनी मनन फ़क़द ला किरात मौलूद नबी फकन्नमा शहीद गज़ब बदर व हुनैन ओस्मान गनी तो जेको महफिल मिलाद में दरम खर्च करे न जेको बदर जे सहाबन के इनाम सागो मिलाद वरन के काल अलीउल मुर्तज़ा डाढ़िया या अली ना आवाज ना आयो काल अलीउल मुर्तज़ा करमल्लाहु वजल करीम मन अज़म मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान सबबल किराती ला यखरुज मिन दुनिया इल्ला बिल ईमान युदखिल जन्नत बगैर हिसाब अली तो चए जेको महफिल मिलाद जी ताज़ीम करे कान सबबल किराती हिते नबी जो मिलाद पढ़ाइणो आ हेडे ख्याल कर हेडे नबी जो मिलाद पढ़ाइणो आ ला यखरुज मिन दुनिया इल्ला बिल ईमान मर्दो त ज़बान ते कलमो हुंदुस क़यामत ॾिहाड़े बगैर हिसाब जे जन्नत में सुभान अल्लाह मन हई ताम अजल किरात मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ताम तैयार करे सही ताम आहे गलायो न था आहे छो ठायो तव न न न छो मन हई ताम अजल किरात मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ताम तैयार करे त मूंखे नबीअ जो मिलाद पढ़ाइणो आ न ॻाल्हायव तव्हांखे भव त अबा कॾहिं शादी हाल में विया नथा ॻाल्हायो तव्हां चवंदो त अलाए अधे सूमार खानो वरी ॿार बुकारो विहारो अलाए छा न न कोन्हे विया आहियो इते विया ॿ ॼणा था तो खणो छो व्याओ अब शादी हाल में घोट ईंदो आहे न घोट वो चाचा मामा भाइर सोट खुशियूं कंदा आहिनि त घोट आयो आहे ईअं घोट आयो आहे न खुशियूं कंदा आहिनि त घोट आयो आहे माना पंहिंजा खुशियूं कंदा आहिनि त घोट आयो आहे सुनी जे ॿाहिरियों माण्हू न नचे चवंदा ॼञ पराई नचे हिन जो छा वञे पराए घोट सां थो नचे माना जंहिंजो घोट आहे ख़ुशी उहो करे अरे जंहिंजो अरबी घोट आहे मिलाद उहो करे
सुभान अल्लाह है दे ऐं ॿियो जंहिंजो नबी आहे जंहिंजो नबी जंहिंजो आहे उहो ॻाल्हाए ॿिया न ॻाल्हायो जंहिंजो नबी मलाइका लिखंदई जंहिंजो नबी हथ मथे खणजो जंहिंजो नबी आहे ऐं वरी ॿियो जंहिं ॾे आयो आहे साईं वाहिद बच ग तोखे सुभाणे चवंदा इहो मौलवी कहिड़ो घुराए थी जेको चए पियो त जंहिं आयो आहे असां ॾे न आयो आहे क़ुरान हेॾो भरियो पियो आहे इन रसूल अलैकुम जमी आहे सभिनी जो रसूल आहे मञा थो सभिनी जो रसूल आहे ज़रे ज़रे जो रसूल आहे ज़रे ज़रे जिते ख़ुदा जी खुदाई आहे उते महबूब जी मुस्तफ़ाई आहे नथा ॻाल्हायो जिथे रब्बिल आलमीन आहे उते रहमतुल आलमीन आहे हेरे पोइ सभिनी जो रसूल आहे मञा थो पर यार थोरो विलादत जो एहसान जो आमद जो सभिनी ते नाहे लक़द मन अल्लाह अलल मोमिनीन इज़ बास फीहिम रसूला हुजूर जे आमद जो एहसान मोमिनन ते आ मिलाद भी मोमिन कंदा आहिनि सुभान अल्लाह कसम तो अल्लाह जो बाहूं तो बधी छजाव को मिलाद न करे उन ते कावड़ न कर छो उन्हनि जो आहे ई न हो छो कनि असांजो आहे असां कंदासीं नथा ॻाल्हायो हुननि जो आहे ई न हो छो कनि असांजो आहे सभु चओ न आवाज़ नथो अचे खुली चओ ख़ुदा जो कसम तो खणा महबूब जो मिंबर आहे ये लफ़्ज़ हुजूर वटि पहुची वेंदा इन मदीने जो साईं रुगो चई सॼे त अॼु जेके जलसे में वेठा आहिनि मुंहिंजा गुलाम आहिनि त ॿई जान ठही सुभान अल्लाह पोइ था चऊं सभिनि वञी पियो दर पिया पर आओ अवाजे आसरे सुभान अल्लाह केर नबी जी आसरिया उहे ॻाल्हायो सबे नबी जा हाय हाय ॿियनि वञी पियो दर पिया पर न पढ़ंदुसि चंदे मोरे साहब छो न पढ़ंदे मां तो चवां मदीने जो तसवर करे मुंहिंजो शेर ॿुधो ईअं सोचे मां नथो ॾिसां पर रब जो कसम मदीने जो साईं ॾिसी रहियो ऐं अर्ज़ु कयूं सभिनि वञी पिया दर पिया पर आओ अवाजे आसरे आओ अवाजे आसरे अल्लाह पल नथी साई मूंखा परे ॿियनि वञी ॿिया दर पिया पर आओ अवाजे ए खुदा जा दादुला भाल कर को भर छला खुदा जो कसम इहो शेर मुको कंबर वारा साईं पढ़ाईंदा आए हां सुभान अल्लाह पर ॿुधण वारो भी जवान हुजे न सही अंदर जूं अखियूं खुलियूं हुजनि इश्क ऐं मोहब्बत वारियूं अखियूं खुलियूं हुजनि अञा नेट ते पियो थो मां बाबा साईं साम्हूं पढ़ियो आहे नेट ते पियो थो ए खुदा जा दादुला भाल कर को भरी चला हाणे वञा काॾे भला को कबूल नथो करे को कबूल नथो करे अल्लाह पल नथी साईं मूंखां परे सभु चओ वञी वञी ॿिया दर पिया पर ए बहन मुंह में खड़ा ए बहन मुंह में खड़ा सोना की नथो कंहिंखे वणा ए बहन मुंह में घणा
सुना की न थो के बना केड़ा गणे केड़ा गणिया नील थो मुझो डरे केड़ा गणे केड़ा गणिया नील थो मुझो डरे नील थो मुझो डरे अल्लाह पल नसी साईं मुखा परे डने वनी बिया दर पना पर जे आसरे था बुझल वाक्या वडा हुते मरोड़ी दा हदा मुझड़ा कई जदा तवक्कल वेठा तो ते कंहिंजी तवक्कल मदीने जे साईं ते आ तव्हांजे हथनि तो कुर्बान वञा मुझड़ा कई जदा तवक्कल वेठा तो ते धरे तवक्कल वेठा तो ते धरे अल्लाह पल नची साईं मुखा परे सब चो दिन वनी बिया दर पना पर मन हई तो अमल अजल किरात मौलूदन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमा इखवानन भाइरन के गडु करे भाइरन खानमंद ओ मोहम्मद माशूक ओ गुलबार बाबा अच जो न असा जे गोठ छो खिरदाए असा पंजे महबूब जी दावत कई नथा गलायो इहो बुद्धि आया हो न मुझो हादी मुर्शिद कमरारो साईं चंदो त जे कने बे कई प्रोग्राम जी दावत न हो जई त नवन चोरा पर जे मिलाद जी को दावत दई न दई विंदो कर छो त मिलाद उन्हन जो नाए मिलाद उन्हन जो आजे महबूब से असा भी प्यार कयो आए सुभान अल्लाह तवज्जो वजमा इखवानन औ कद सिराजन सही मोहम्मद सुमारा हेडे तवज्जो कर औ कद सिराजन उन महफिल के हिन दियन सा रोशन कन हे न जिक्र थई हिन जो अगे दियन जो जिक्र हाने दिया ना आहिन हे बतियूं हे ॾिसो बल्फ हे सेवर हे ॿाहिरां खां वठी सिंगारियो मां जीअं लथ सो रोड खां दिलि ॾाढी ख़ुशि थी वई ॾाढो सिंगारो करायो अथनि आई सिंगारो करायो अथनि छाजे लाइ करायो अथनि महबूब ईंदो गलायो महबूब ईंदो औ कद सिराजन ऐं ॾिया रोशन कर ॿुधो वलबस जदीदन नवा कपड़ा काॾे तो कपड़ा पाई वञी साईं अधे सुमार खाने जो ॻोठ थो वञा छो अॼु उते मीलाद आहे असां आशिक़नि जी ईद जो ॾियारो आहे वजमा इखवान क़द सिराजन वलबस जदीदन तब खर वातर ताज़ीमन खुशबू हणन गुलाब जा गुल छटन खुशबू हणन छाजे लाइ खुशबू वारो महबूब आयो आहे उन जी इज्जत खातर खुशबू न पहुंचातींदो हशरहुल्ला यौमल क़ियामत माल फिरकतुल ऊला मिनन नबीन इनन आशिकन के क़यामत जे ॾिहाड़े नबिन सगोरन जो पाड़ो नसीब थींदो ला यस्तकिर हता यगफर लिआकिलही जेको ताम तो खाए ताम खाईंदा से दिल छो घड़ी थव ताम तो खाए ला यस्तकिर हता यगफर लिआकिलही यो ताम पेट में करार न वठंदो आ छो चंदा मुंहिंजा मालिक हिनन महबूब जी दावत जो ताम खाधो आ मौला ओस ताईं करार न वठंदो मां जंहिं जंहिं माके खाधो आ उन्हनि सभिनी खे बख़्शे छॾे सुभान अल्लाह